क्यों? हर क़िस्म जी बेराज बि थिए थी हिते अवेश कादिर बगले साहब आयो खोड़ो साहब भी आयो हुयो राजर साहब भी आया आहिनि अलाए केरु केरु न आयो आहे तव्हां करे करे इहो ई आवाम कुपा कंदो आहे जेको सच थो ॻाल्हाए थी सघे थो मां रस्ते में मारियो वञा न त 3-4 केस लॻंदा मनसाब जा चर्च जा डिप्यूटी केसियूं साईं ॻाल्हाए थो SP साहब मोहतरम जो पर हिनखे जेका ज़बान ॾिनी आहे मुंहिंजी मैडम पारस ॾिनी आहे जंहिं हफ़्तो या 15 ॾींहं कमु करे ॾेखारियो आहे साईं बि कंहिं बंगलो जो आहे DC साहब बि कंहिं बंगले जो आहे हिते तव्हां उर्दू स्टेट ऑफिसर रखो जे बिलावल साहब जा सॼण आयो त जे न साईं माने साईं जो बिलावल साहब जा आयो कल्ह हिकिड़ो फिलाप शो थियो असां वटि शिकारपुर में जंहिंमें सूबे जो सदर थो चवे त माण्हू गॾु कयो माण्हू छो था ॿाहिरि निकिरनि या कंहिंजी कोताही आहे हिकिड़ो माण्हू सफ़र करे अचे थो उहो तव्हांजे क़ाइदे जी तकीद नथो ॿुधे कंहिंमें फॉल्ट आहे सूबाई सदर थो चवे डिस्ट्रिक्ट जा सदर था चवनि मानर हलनि था वाठा हलनि था अॼु बि पूरी गवर्नमेंट अथव मुखियाकारियूं फलाणियूं एजुकेशन हर शइ ते करप्शन अथव स्कूल वेंदव मोकल पैसा आहिनि उस्ताद खां पैसा था वठनि सही जा पैसा आहिनि जंहिं डिपार्टमेंट में वञो चेयरमैन ॻोल्हियो न लॻंदो आहे कंहिं बि प्रोग्राम में CO मां न ईंदो आहे वरी बल्ब नथा मिलनि बल्ब पाठनि जे बंगलनि ते सच लॻियल आहिनि 4 कूका करे करे लिखत बि ॾिनियूं लिखत ॾियांव मां आगा माजे ते भाउ आहियां जेको बिलावल सां कंदव मां शहीद आगा डॉक्टर जावेद जो भाउ आहियां जे हिकिड़े कारे सूर खे पाता रहियो हो असां उहे सादा न आहियूं पर असां न भड़ त कई आहे न नोट पुॼाया आहिनि मथे वर्कर आहियूं वर्कर रहंदासीं ख़ुदा हे ॻाल्हियूं घणा ई कंदव किरोड़े माण्हू के चुप अथव मां अर्ज़ु कयां साईं खे वठी हलो असां सां गॾु मीटिंग ख़तम थिए न 2 मिंट मूंसां बीहारियो साईं इहा ई शइ लाइ मूंखे मोकिलियो अथनि त तव्हां वटि साईं थोरे साहब हा बाबा तूं वे वठा मां अर्ज़ु कयां किथे किथे करप्शन अथव कल्ह मां अस्पताल में एडमिट हुयुमि मूंखे ख़बर न हुई त मुंहिंजे वञो कंहिं न ॿुधायो साईं जा PA जे फोनियूं कयुमि